आज ना है बस गुज़ारिश आहे अपील आहे मूंखे पुलिस में 27 साल थी विया आहिनि। मां हिन वक़्तु जमादार ऐं पुलिस में हेड कांस्टेबल आहियां। अली रज़ा नालो आहे मुंहिंजो, पाण गॾियणी आज़ाद जो। हे मीरपुर शहर में वेठो आहियां, गुलशन शाह माले में। हे जाइ मुंहिंजी किरण ते आहे। बरसातनि खां पर साल बि सर्वे करे विया, वरी चऊं त पैसा मिलंदा कुझु कोन थो थिए। हाणे मां इनजे करे इहो हिन सोशल मीडिया जे ज़रिए सरदार मोहम्मद बख्श खान माहिर खे गुज़ारिश कयां थो, जेको हिन टाइम फोकल पर्सन आहे ख़ासि कर बरसातनि ऐं ॿोॾि जो। हाणे हे रोज़ रोज़ जी सर्वे आहे छा आहे, पोइ हाणे या त जाइ किरे असां सभु उन जे हेठूं अची मरी वञूं हिन ॿारनि समेत, पोइ अची सार लहंदा, बाक़ी जीरे त कोई सार नथो लहे। हाणे इनजे करे मां गुज़ारिश कयां थो, सिर्फ़ु सरदार मोहम्मद बख्श खान न पर सरदार बंगुल खान आहे, सरदार हाजी खान मार आहे, मीर सरदार ख़ालिद अहमद खान लुंड साहब आहे, असांजो तक जो MLA आहे, सरदार अब्दुल बारी खान पेताफी साहब आहे, नादर अकमल खान लगारी साहब आहे, डॉक्टर दर्शन MLA आहे। इन्हनि सॼनि खे मां हाणे गुज़ारिश कयां थो त मां अॻु में बि मूंखे 5 नियाणियुनि जो औलाद आहे, लोन कढाए मां 2 नियाणियुनि जी शादी कराए छॾी आहे। हाणे पघार बि खोड़ कटिजे थी, बाक़ी पघार में मुश्किल सां गुज़र सफ़र थिए थो। मां पंहिंजी सॼी सर्विस ईमानदारी सां आंदी आहे, भली वेरीफाई करनि। हाणे जेको आहे मां वरी जॻह जे लाइ लोन रिन्यू करायां थो त कुल मूंखे 3.5-4 लख रुपया मिलंदा। 3-4 लखनि में जाइ त कोन ठहंदी। हाणे मां इनजे करे इन्हनि खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे सर्वे बर्वे इहो कुझु न थिए। मदद करणी अथनि त मूंसां सिधी सां मदद करनि, मूंखे पैसनि जी को फिनेंशियल मदद करनि, जीअं कुझु ॿिया पैसा थियनि त मां हिकिड़ी जाइ 2 कमरनि वारी पंहिंजे बचनि लाइ अजड़ो ठाहे सघां। इहो अर्ज़ु आहे। ॿी